हू चवनई तू मचो हू चवनई तू मचो वाता वराए अग अग आई जो करे खता सो खाए पलव में पाए हलो की ने वारो की न की क्या कंदो सब्र क्या कंदो छा कंदो बस जे सब्र कंदो त अल्लाह तव्हां सां मोहब्बत रखंदो इन्नल्लाह युहिब्बुल मुहसिनीन जेके एहसान करण वारा आहिनि बेशक अल्लाह उन्हनि सां मोहब्बत रखंदो कुरान तो बुधाए जेके एहसान कंदा आहिनि छा कंदा आहिनि पंजन सां एहसान परावन सां एहसान दोस्तन सां एहसान पर दुश्मनन सां भी मञण वारन सां एहसान न मञण वारन सां जीव चवण वारन सां एहसान पर खोट चवण वारन सां अंदरो यार बैठो वो किथे तो एहसान करन भी बस यो ही तो इम्तिहान आई हाई आजमाइशा वो अंदर वारो दुश्मन चवे थो त तू सब्र न कर तू एहसान न कर पर जे कदे तू एहसान करी तू सब्र करी तो तू रब वट प्यारो थी वेंदे अल्लाह तो सा मोहब्बत रखंदो अन्या बुझो इन्नल्लाह युहिब्बुल मुक़सितीन जेके अदल ऐं इंसाफ करण वारा आहिनि इंसाफ करण वारा बराबरी करण वारा इन्हनि सां बि अल्लाह प्यार रखंदो आहे पुत्र थई त ॿिन्ही सां इंसाफ कर बज़ालू थई त ॿिन्ही सां इंसाफ कर भाइर थई त ॿिन्ही सां इंसाफ कर यार थई त यारनि सां इंसाफ कर ॿ पुट आहिनि हिकिड़े खे 5 चुमियूं ॾिनई त ॿिए खे 3 न ॾे ॿिए खे 5 ॾे समझो था गाल के ये ब घर वालियूं थई ऐते वधीक पाण समझी वञे हिकिड़ी रात हुन सां त ॿी रात हुन सां हिक जहिड़ा ई अदल इंसाफ बराबरी कर इन्नल्लाह युहिब्बुल मुक़सितीन जेके इंसाफ करण वारा आहिनि अल्लाह उन्हनि सां प्यार रखंदो रब खे ये वणंदा आहिनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह मिसाल हिकिड़ो फ़क़ीर आहे मूं वटि अचे मां हुनखे चांवर मूंखे ॾाढो वणंदो मूंखे ॾाढो वणंदो ख़ुशि थींदो न चवंदो यार मलकाणी शरीफ़ खां आयोसि साईं जन वटि साईं जन फरमायो मूंखे ॾाढो वणंदो ऐं असांजो ईमान आहे कामिल मुर्शिद जंहिंखे चवे त मूंखे वणी थो वक़्तु त उन जो न जेके अल्लाह फरमाए त मूंखे वणे जेको रब खे वणे तव्हां छा था चओ तव्हां रब खे वणण चाहियो था क्या अदल कयो इंसाफ कयो तव्हां रब वटि वणी वेंदो अञा ॿियो गुरु ॿुधायो कुरान थो फरमाए इन्नल्लाह युहिब्बुल मुतवक्किलीन
जेके अल्लाह जे मथां भरोसो रखंदा आहिनि तवक्कल रखंदा आहिनि अल्लाह उन्हनि सां प्यार रखंदो रब ते भरोसो अल्लाह ते भरोसो हां के एमपीए ते भरोसो के एमएनए ते भरोसो के बाबे चाचे मामे सौट मासाद ते भरोसो पर फकीर के अल्लाह ते भरोसो के ते भरोसो हां अकेलो आई केर गोठ में तुझो नाही तू चम अकेलो ना मुझो अल्लाह मुझे हां दुनिया छदे वने पर जल रब न छदे दुश्मन गार जे दर ते आया गालायन पिया तो जो गालायन अंदर गार में मुठण में पियो अचे अबू बकर घबराए जियो या रसूल अल्लाह दुश्मन दर ते पहुंची विया जरुगे पेरन पंजन के दिसंदा त बसां के दिसी वटंदा साईं फरमांदा या अबा बकर ला तहसन इन अल्लाह मअना अबू बकर घबरान अल्लाह वसा गडवा दुश्मन गार का बाहरा बचाइण वारो गार में अंदर कढो जिब्रील आयो ओ इब्राहिम ई बाह जो मच तुझे ला मरी वियो ई सारी दुनिया तुझे मुखालिफा बादशाह नमरूद तुझो मुखालिफा वजीर मुशीर हड़ई तुझा मुखालिफा ई बाह जो मच मरी रहो हाणे मां जिब्रील आयो आहियां तुझी मदद जे लाइ ॿुधा छा कयां बाहि उछाया जिब्रील हेतिरो मथो सिदरा को लही आयो मुंहिंजो रब ॾिसे थो कोन थो अल्लाह त ॾिसे थो जेको रब मूंसां गॾु आहे तू सिदरा खां लही हेसी तई आयो ई मुंहिंजो ख़्याल तोखे पवे थो जेको मूंखे कंध जे रगुन खां वधीक वेझो अम्मा इलैक फला जिब्रील तुझी मदद मुखे न खपे अम्मा इलैक फला तू न खपी नूरी मलाइकन जो सरदार वा जिब्रील अमीन वाह तवक्कल खलील रहमान दी मुझे गम नहीं है इसका कि बदल गया ज़माना मुझे गम नहीं है इसका कि बदल गया ज़माना मेरी जिंदगी है तुमसे कहीं तुम बदल न जाना इन्नल्लाह युहिब्बुल मुतवक्किलीन जेके अल्लाह ते भरोसो रखंदा आहिनि अल्लाह इन्हनि सां प्यार रखंदो आहे रब खे ॾाढा वणंदा जेके रब खे वणंदा आहिनि उन्हनि जो रखवाल त अल्लाह पाण आहे न उहो छा थियो बाह बाग थी वई छा थी वई बाग थी वई सुभान अल्लाह अल्लाह ताला जल शानू के जेको बणे त उन जी हिफाज़त रब पाण कंदो रब वट पाण वणाइण चाहियो था जी ॾिसो न ये लाठड़िया वॾेरे खे पाण वणाइण जे लाइ वञी चापलूसी कंदा आहिनि वॾेरे खे पाण वणा के ऑफिसर जा लाठड़िया हूंदा आहिनि के पुलिस जा छाड़ता हूंदा आहिनि चापलूसी कंदा आहिनि त सूबेदार खे वणा
समझो था न के वडेरे वट पाण वणाइण जी कोशिश कंदा आहिनि फ़क़ीरो तव्हां कोशिश कयो त अल्लाह के पाण वणायो रब के पाण वणाइण चाहियो था सोलो सोलो वडेरे वट पाण वणाइण जे लाइ घणो कुझु चापलूसी करणी थी पई सॼी ज़िंदगी हिकिड़ो रुपए बि हुनजे फरमाइश मुताबिक़ कमु न करी त वरी रुसी वेंदो पर रब ॾाढो अॼु तौबा ताइब थी अॼु अलाह खे वणी वेंदी अॼु पाक रहण सिख अलाह खे वणी वेंदी अॼु तवक्कल कर अलाह खे वणी वेंदे अॼु रब ते भरवसो रख अल्लाह के वणी वेंदे अॼु इंसाफ़ आदुल कर अल्लाह के वणी वेंदे अॼु तवक्कल ऐं भरवसो रख अल्लाह के वणी वेंदे पर हिकिड़ा वरी अहिड़ा निदोरा बि अथव जेके रब खे असुल वणंदा ई न अल्लाह के उहे माण्हू वणंदा ई न रब के उहे माण्हू हरगिज़ न वणंदा आहिनि अल्लाह करे शल उन्हनि माण्हुनि खां असां बचूं ॿुधायांव त रब खे केरु न वणंदा आहे ॿुधंदव इन्नहु ला युहिब्बुल मुस्रिफीन जेके अजायो ख़र्च करण वारा आहिनि इहे अल्लाह खे वणनि ई नथा अजायो ख़र्च करण वारा 100 रुपए की जरूरत है तो वरी 500 खर्च कयूं अचे घर जा भाती आहिनि 5 ॼणा ऐं मानी पचे 10 जी 5 खाइनि बाक़ी 5 जी मानी वरी उछलाए छॾे अजायो ख़र्च आहे न अजायो आहे सजायो आहे जी घर में 50 रिलियूं रखियूं आहिनि अगर रिलियूं पंहिंजे विझण जे लाइ त 10 बि काफ़ी आहे भला महिमान आयो 5 उन्हनि जे लाइ रखियूंसीं हे 50 जेके रखियूं आहिनि इहे छाजे लाइ इहे मायूं वरी शायदि क़बर में खयूं हूंदियूं सवड़ियूं रिलियूं विहाणा इहो वरी मायुनि जो खातो आहे कपड़नि जा बि 500 जोड़ा ठाहियूं रखियूं वेठियूं आहिनि माला जी बानी साईं जी सवारी एतरा जोरा मुल्याणी पाईंदी तोखे फ़ाइदो कोन दी समझो था ॻाल्हि खे मुंहिंजो उस्ताद हुयो कॉलेज में पढ़ंदोसि हिते मातली में लेक्चरार हुयो 2 साल फर्स्ट ईयर इंटर मां पढ़ियुसि 2 सालनि में जेको हिकिड़ो जूतो पाए आयो वरी 2 सालनि में साॻो जूतो मूं हुनखे न ॾिठो हर रोज़ नओं जूतो पाईंदो हर रोज़ नओं वॻो पाईंदो हे टाई ॿधंदो हिते गिचीअ में इहो जेको इहे रसो ॿधंदा आहिनि उहो जहिड़ो कपिड़ा नवां हूंदा हुअसि जहिड़ा कपिड़नि जो रंग आहे टाई जो रंग ॿोड़ो जूते जो रंग ॿेड़ो रोज़ जूतो बि नओं टाई बि नई कपिड़ा बि नओं 2 सालनि में मां पंहिंजो मुशाहिदो थो ॿुधायां 2 सालनि में उन मुंहिंजे उस्ताद लेक्चरार खे मूं साॻियो वॻो पाईंदे न ॾिठो कम्यूनिटी शेयर असांजे मोहम्मद टीचर चैनल खे सब्सक्राइब करो इसराफ़ आहे फज़ूल ख़र्ची आहे अल्लाह खे इहे माण्हू वणनि ई नथा जेके अजायो ख़र्च था समझो था ॻाल्हि खे ढकिरजी वियो वञा वल्लाहु ला युहिब्बु ज़ालिमीन जेके ज़ुल्म था कनि ये अल्लाह के वणनि नथा रब के नथा वणनि जेके ज़ुल्म था कनि नाइंसाफ़ी था कनि वल्लाहु ला युहिब्बुल मुफ़्सिदीन जेके फसादी माण्हू आहिनि इहे बि अल्लाह खे वणनि नथा फसादी केर फसादी अल्लाह बचाईंदो फसादियुनि खां हां चई न त हे फसाद न कयो मुस्लिम असां त मुस्लिम माण्हू आहियूं असां भला माण्हू आहियूं